नाज़िन वारहे में नए साल की आमद के हवाले से मच कचहरी की तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले से ॾिसूं था अहमद अली चांडियो जी ही रिपोर्ट। नाज़िन बिन कासिम में तहरीक इंसाफ डिस्ट्रिक्ट मलीर के अगवा कादिर बख्श कलमती समूरन उहदेदारनि सां गॾु पार्टी उहदनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। उन हवाले से ॾिसूं था रबनवाज़ मस्तोई जी ही रिपोर्ट। वारा शहर में 2020 जी आख़िर में जेका ई आमद में मच कचहरी रखाई वई आहे उन बाबति वारावासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन जो छा चवणु आहे। हिकिड़ी शानदार मच कचहरी हुई जंहिंमें हिकिड़े पासे सियासी गुफ्तगू हुई, ॿिए पासे दोस्तनि जेकी शाइरी ॿुधाई, टे पासे हिकिड़ा गीत हुया त हिकिड़ी नवाण हुई जेका असांखे हिन मच कचहरी में नज़र आई। मुनफरद कचहरी रखी आहे जो हर माण्हूअ जो पंहिंजो ख़्यालु ऐं पंहिंजी सोच हूंदी आहे। पाण ई सभु सिंध जा आशिक़ आहियूं जेके हिते गॾु थिया आहियूं। पाण अॼु ॾींहं ते हिकिड़ो सिंध सां वचन करण जे लाइ ही प्रोग्राम रखियो आहे। ॿियो माज़ी जेको साल गुज़री वियो, जेको नओं साल ईंदो, मुंहिंजी धरतीअ ते कहिड़ा ॾुख ऐं तकलीफ़ूं अचनि थियूं, ढाइरनि जो केतिरो जबर आहे, असांजे न्याणनि सां कीअं बेहरमती कई वई आहे। हिकिड़ो ॼाड़ो अॻु में नओं साल अञा शुरू ई न आहे थियो ऐं उनजे पछाड़ में असांजे न्याणनि सां बदतमीज़ी कई वई आहे। असांजा माण्हू यरमाल बनाया विया आहिनि, खंभे गुम कया विया आहिनि। पाकिस्तान जी रियासत ऐं इस्टेब्लिशमेंट सिंध खे हिकिड़ो पैगाम पे ॾिनो आहे ऐं ॿिए पासे ॾांहुं जेके वरी ओॾो मोहरा पैदा कया विया आहिनि। जेके सिंध जे न्याणियुनि जी तज़लील थी आहे, उन तज़लील सिंध जे जेको आहे रूह खे झिंझोड़ियो आहे ऐं सॼी सिंध जा जेके जोधा आहिनि उहे रोडनि रस्तनि ते सरापा एहतजाज हुया।